अस्सलाम वालेकुम नाज़रीन, वेरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पीरिया गुल। सबका पहिरीं नज़र हेडलाइंस ते। बानी पीटीआई से मुलाकात न कराइण खिलाफ वेस्ट्राला केपीके जो रावलपिंडी में धरणो खत्म। सोहेल अफरीदी बानी पीटीआई से मुलाकात लाइ दरख्वास्त खणी इस्लामाबाद हाईकोर्ट पहुंची वियो। धरणो खत्म थियण बाद वेस्ट्राला केपीके मीडिया से ॻाल्हि ॿोल्हि कंदे चयो त बानी से मुलाकात लाइ तमाम रस्ता आज़माए चुका आहियूं। अहिड़ो कहिड़ो रस्तो बचियो आहे जेको अख़्तियार कयूं। सिंध हाई कोर्ट कराची में सिंध आबादकार बोर्ड तरफां कमंद की पीड़ाई शुरू न करण खिलाफ दाख़िल कयल दरख्वास्त ॿुधणी। अदालत पारां सेक्रेटरी ज़राअत ऐं केन कमिश्नर ऐं ॿियनि तुरियुनि खे नोटिस जारी। जस्टिस अदनान इक़बाल जो सेक्रेटरी ज़राअत ऐं केन कमिश्नर ते कावड़ जो इज़हार। अदालत ॿुधणी ईंदड़ जुमे ताईं मुलतवी करे छॾी।